इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे नून लीग अॻवाननि चयो आहे त पानामा केस नून लीग ख़िलाफ़ साज़िश आहे। GIT ताक़तवर आहे जेका वज़ीर आज़म खे तलब करे थी पर तस्वीर लीक कंदड़नि खे ज़ाह न पई करे सघे। एहतसाब खां वज़ीर आज़म न पर PTI वारा भॼी रहिया आहिनि। नून लीग अॻवान हनीफ़ आबादी चयो त एहतसाब खां नवाज़ शरीफ़ न पर इमरान ख़ान भॼी रहियो आहे। सियासी मुखालिफ़ कंहिं बि जाइ ते जवाब ॾियण लाइ तयार न आहिनि। अदालत मां भॼण जो एज़ाज़ इमरान ख़ान खे ई हासिल आहे। और आप कहते हो कि मियां नवाज शरीफ जो है वो फलां फलां अदालत से, वो तो आज तक किसी अदालत से नहीं भागे, वो तो आज तक किसी एहतसाब से नहीं भागे। तुम भागे हुए हो, तुम इश्तिहारी हो, तुम दहशत गर्दी की अदालत से भागे हुए हो। संदसि चवणो त इमरान ख़ान खे ॿुधाइणो पवंदो त परॾेही फंडिंग कीअं थी। हनीफ़ अब्बासी चयो त परॾेही फंडिंग समेत बोर्ड मुतासिरनि लाइ मिलियल रक़म जी बि जांच थियणु घुरिजे। इमरान ख़ान ट्वीट ते रांदि खेॾणु बंदि करे अहिड़ी रांदि PTI सरबराह खे एहतसाब खां नथी बचाए सघे। संदसि चवणो त इमरान ख़ान जी सियासत जो मक़सदु मुल्की तरक़ी खे रोकणु आहे। हनीफ़ अब्बासी चयो त नथिया गली में वेही मुल्की फ़ैसिला न थींदा। सिर्फ चैनल्स के ऊपर बैठकर और नथिया गली के अंदर बैठकर इस कौम और मुल्क के फैसले नहीं हो सकते। उन मौके ते दानियाल अज़ीज़ चयो त पानामा केस नून लीग ख़िलाफ़ हिकु साज़िश आहे। हुन चयो त पानामा केस अजीब ऐं ग़रीब चौवाटे ते बीठल आहे। GIT जो हशर आवाम जे साम्हूं आहे। संदसि चवणो त परॾेही फंडिंग बाबति केस में वकील अनवर मंसूर फंडिंग जो एतराफ़ करे चुको आहे। ये कहा जा रहा है कि इलेक्शन कमीशन को ही हम कमीशन बना देते हैं और इससे ये फैसला जो है तहकीकात करवा लेते हैं, जो बात रिकॉर्ड पे सामने है। और अनवर मंसूर साहब पिछली तारीखों में अदालत में ये मान चुके हैं कि फॉरेन फंडिंग हुई है, सिर्फ उन्होंने कहा है कि ये मेंटेनेबल नहीं है। दानियाल अज़ीज़ चयो त इमरान ख़ान इलेक्शन कमीशन ऐं अदालत मां भगोड़ो ॾुआरी आहे। ॿियनि लाइ खोटियल खॾ में इमरान ख़ान पाण ई किरी पियो आहे। हू समूरनि केसनि मां सुरखुरू थींदा। तलाल चौधरी जो चवणो त इमरान ख़ान जा बयान तकरारी आहिनि, जंहिं मीडिया इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि इदारनि बाबति तकरारी बयान ॾिना आहिनि। संदसि चवणो त इमरान ख़ान इदारनि जी तज़लील करे रहियो आहे। PTI चेयरमैन अदालत नाॾो बि पेश न पियो थिए। हुन चयो त नवाज़ शरीफ़ औलाद समेत 3 नस्लनि जो हिसाब ॾेई रहियो आहे। तलाल चौधरी जो चवणो हो त GIT वज़ीर आज़म खे तलब करे थी पर तस्वीर लीक कंदड़नि खे ज़ाह नथी करे सघे, जंहिं ते ख़दशा आहिनि। इतनी ताकतवर GIT है, वजीर आजम को तो तलब करती है लेकिन मुजरम का नाम नहीं बताती कि तस्वीर लीक किसने की है। वाह सुभान अल्लाह।